नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में जस्कम कारकुननि बैरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। खिपरे जी शहीद चौक ते जस्कम कारकुननि जंहिंमें आज़ाद कुंबर, महराण सिंधी, अकबर मरी, अरबाब भील ऐं ॿिनि जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची में बैरिया टाउन इंतज़ामिया सिंधियुनि जे ॻोठनि ऐं वसंदियुनि ते कब्ज़ो करे रही आहे, जेका नाक़ाबिले बर्दाश्त है। हिननि जो वधीक चवणु आहे त सिंधियुनि जा तारीख़ी ॻोठ सदियुनि खां आबाद आहिनि, जंहिंखे बैरिया टाउन इंतज़ामिया पारां हैवी मशीनरी सां डाहे पट कयो पियो वञे। मक़ामी माण्हुनि खे मज़म्मत करण ते तशद्दुद कयो पियो वञे, जेको सरासरी नाइंसाफ़ी आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त बैरिया इंतज़ामिया जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सिंधियुनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। हर उन दुश्मन अमल ख़िलाफ़ हिन रोडनि रस्तनि ते पंहिंजी पुरअमन जदोजहद कंदी रही आहे। ही कुझु ॾींहंनि खां GSN कोहिमाल जॾहिं बैरिया टाउन जो बुनियादु रखियो वियो पे, तॾहिं GSN कोहिमाल उनजे गेट ते एहतजाज नोट कराए इहो बार करायो त ही बैरिया टाउन हिकिड़ो कब्ज़ो आहे। सिंधी माण्हुनि जे घरनि खे ॾाठो थो वञे, सिंधी माण्हुनि जे क़बरनि खे ॾाठो थो वञे। बैरिया टाउन जो जेको चङो मुड़ुसु मल्क रियाज़ उहो कब्ज़ागीर टोले जो ऐं पाकिस्तान जे अवाम जो पैसो गॾु करे, उनजे रत जो पैसो गॾु करे अॼु उन्हनि जे क़बरनि ते हलाऊं करे उन पैसे खे ख़र्च थो करे। असां इन शइ जी मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो था कयूं त मल्क रियाज़ जी बदमाशी ऐं कब्ज़ागिरी खे बुझो ॾिनो वञे। इन जदीद सिंध जो खिलजी आहे ऐं उन सां गॾु सरदारी माफ़िया चनेसरे किरदार करे सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कराए रही आहे, जेका यकीनन धरती माउ सां गदारी आहे। असां अहिड़े अमल जी सख़्तु मज़म्मत कयूं था। इन एहतजाज जे ज़रिए उन्हनि क़ुवतुनि खे चिताव ॾियूं था, तव्हां सिंधी माण्हुनि ऐं सिंधी धरतीअ ते ईअं दहशतगर्दी तौरु कब्ज़ो नथा करे सघो। असां इन अमल जी न सिर्फ़ु मज़म्मत कंदासीं पर ज़रूरत पई त मज़ामत बि कंदासीं। जी कुझु वक़्त खां बैरिया टाउन जी इंतज़ामिया तरफ़ां सिंधी ॻोठ जेके आहिनि उन्हनि खे ढाइण जी जेके साज़िश कई पई वञे, उन ख़िलाफ़ु असांजो एहतजाज आहे ऐं असांजो ही मुतालबो आहे त इन बैरिया टाउन इंतज़ामिया खे लगाम ॾेई ऐं इन अमल में असां सिंध हुकूमत खे भांगे भाईवार सम्झूं था, जेके इन कुदे अमल में बैरिया टाउन सां गॾु आहे। असांजो ही मुतालबो आहे त इन्हनि खे लगाम ॾिनो वञे। ॿी सूरत में असां इन बैरिया टाउन जो लखनि जी तइदाद में घेराव कंदासीं। जस्कम तरफ़ां गॾियल तौर ते असां जेको मरकज़ी काल आहे उनखे मोट ॾींदे असां हीउ जेको एहतजाज रिकॉर्ड करायो आहे बैरिया टाउन ते जेको हमिलो थियो आहे, जंहिंमें असांजा सिंधी ॻोठ ऐं उन जूं आबादियूं आहिनि, उन्हनि खे जेके उतां खां उथारण जी जेका साज़िश कई वई आहे, उहा साज़िश में जंहिंमें पीपल्स पार्टी बि धुर बणियल आहे। असां सम्झूं था इहा सिंधी माण्हुनि ते अॻे बि अहिड़ियूं साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि, पर असां पंहिंजे जिस्कम जे प्लेटफॉर्म तां इन जी मज़ामत कयूं था ऐं इहो बि ॿुधायूं था सॼी क़ौम खे त तव्हां सुजाग थियो, न त अहिड़ा मलक रियाज़ ऐं ज़रदारी पंहिंजी सिंध जे लाइ वॾो हिकिड़ो नासूर बणिजी विया आहिनि। जेसीं ताईं पाण गॾिजी का मज़ामत कोन कंदासीं तेसीं ताईं हिननि मां जिंद कोन छॾाए सघंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।